दोस्तों अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अॼु जी कहानी शुरू करण खां पहिरीं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त जिन भी मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो उहे सब्सक्राइब कनि ऐं बेल आइकॉन खे ज़रूरु दॿाइनि तां त हर नई ईंदड़ वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुची सघे। दोस्तों अॼु जी पंहिंजी कहाणी जो उनवान आहे कामयाबी। इज़त एक अहिड़ी ख़ातून हुई जंहिं पाण तकलीफ़ूं सही पंहिंजे ॿारनि खे तइलीम जहिड़े ज़ेवर सां सिंगारियो हो। हू हिक ॻोठ में रहंदी हुई। संदसि शादी जे कुझु साल बाद कारोबार ऐं रोज़गार जो बंदोबस्तु मुस्तक़िल तरीक़े सां न थियण करे संदसि मुड़ुसु दिलि जे मर्ज़ जी बीमारी सबबि वफ़ात करे वियो हो। ऐं पोइ बि अहिड़े ॾुखायल घड़ी में हिन हिम्मत हारण बजाए रोज़गार जो बंदोबस्तु करण लाइ शहर वञण जो फ़ैसिलो कयो ऐं उते खारकुनि जी फैक्ट्री में कमु करण लॻी। सुबुह खां शाम ताईं हू फैक्ट्री वेंदी हुई ऐं शाम जो बाग़ में पोरियो कंदी हुई। हुनखे 2 पुट ऐं हिकु धीउ हुई। पंहिंजे ॿारनि जी तइलीम लाइ हू तकलीफ़ूं बर्दाश्त कंदी हुई। ज़िंदगी खे सही माना में सम्झंदड़ ही औरत पंहिंजी कोशिश सां पंहिंजे पुटनि खे प्राइवेट स्कूल में पढ़ाइण जी अज़म में कामयाब थी। जॾहिं कंहिं हिन खां पुछो त तूं पंहिंजे पुटनि खे सरकारी स्कूल में छो नथी पढ़ाईं त उन ते हिन वराणियो, स्कूल जा मास्तर चवनि था त तुंहिंजो अज़म ॾिसी असां तुंहिंजी मदद ज़रूरु कंदासीं। वरी कंहिं पुछो, तव्हां पंहिंजी धीअ खे तइलीम हासिल करायो था त हिन चयो, मुंहिंजी धीउ ॻोठ में छोकिरियुनि जी स्कूल में 8वीं पढ़ी ऐं हाणे उहा घर में हुनर बि कंदी आहे ऐं पाड़े जे ॿारनि खे पिणु पढ़ाईंदी आहे। हुन पिणु चयो, ही 4थों साल आहे जो मां पंहिंजे वस ऐं वत आहार पंहिंजे ॿारनि खे तइलीम ॾियारी। उन्हनि जे मुस्तक़बिल खे संवारण में कामयाब थी आहियां ऐं हाणे मां काफ़ी मुतमइन आहियां त मुंहिंजी महिनत सां मुंहिंजे ॿारनि कामयाबी माणी आहे। दोस्तों हिन वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो ऐं हीअ कहाणी तव्हांखे कीअं लॻी उन जे बारे में कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। शुक्रिया।